खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब खैरपुर भरसा ॻोठ जुमो ख़ान बुर्दीअ में गुज़िरियल राति देर सां हथियारबंदनि मोहम्मद मिठल बुर्दीअ जे घर ते हमलो करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 17 सालनि जी नौजवान नारी मिठल ख़ातून धीअ मोहम्मद मिठल बुर्दी खे ॼंघ में गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे सिविल अस्पताल खैरपुर जे एमरजेंसी वार्ड में दाख़िल करायो वियो आहे। ज़ख़्मी नारी मिठल ख़ातून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हथियारबंदनि जवाबदारनि मंसूर बुर्दी, अता मोहम्मद, इब्राहिम, निज़ाम, आशिक़ बुर्दी ऐं ॿियनि घर ते हमिलो करे घर भातींदे तशदुद कयो ऐं मुंहिंजे पीउ मिठल बुर्दीअ खे क़त्ल करण लाइ फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में मूंखे टंग में गोली लॻी आहे। वाक़िए जो फ़रियाद कुंभ थाणे ते दाख़िल करण जे बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं जवाबदार धुर ख़ामोश न रहण ते क़त्ल करण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रही आहे। हिननि मुतालबो कयो त वाक़िए में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। धमकी असांखे मारण जी ॾिनी अथनि, तव्हांखे असां मारींदासीं, चुपास कड़ो करे असांजे बाबा खे मारियो अथनि। ॿुधाई मां त लिखियमि ॿाहिरि नलके ते मुंहिंजो पेशाब मां चयो लिखियां हुनजे लेखे मुंहिंजो बाबा आहे त मूंखे भर करे गोली अथनि। उन्हनि खे मां सुञातो बि आहे जी, हिकु निज़ाम, हिकु वहीद ऐं हुन सां 2-3 ॿिया बि साण आहिनि, आशिक़ी साण आहे जी। जी हा जी हा वियासीं थाने वारनि हेॾे मोकिलियो आहे लेटर ॾेई? जी हा, जे कोर्ट डिवीजन असांखे हेॾे मोकिलियो आहे। पोइ पुलिस उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे? न जी, कोई बि एक्शन न खयो अथनि असां ॾे। असां फ़ोनियूं कईसीं असां ते, वॾो ज़ुल्म आहे असां ते, चयो त फ़ोन कयोसीं जी हा असां अचूं था, पर असां ते को बि एक्शन न खयो वियो आहे। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो हूंदो? जी असांखे त असांखे पंहिंजे हक़ जे फ़ैसिले में ॿुधायो वञे, जहिड़ी असां कार्रवाई कई त पुलिस उन्हनि सां ओड़ी करे असांखे इंसाफ़ खपे असांखे।